पासे अवा खे ॿुधाईंदा हलूं। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान व्याज जी शरह में घटिताई जो ऐलान करे छॾियो। स्टेट बैंक व्याज जी शरह 20.5% मुक़ररु करे छॾी आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान व्याज जी शरह में घटिताई जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक व्याज जी शरह 20.5% मुक़ररु करे छॾी आहे। व्याज जी शरह 25 जून 2023 खां 22% जी सतह ते हुई। स्टेट बैंक मॉनिटरी पॉलिसी बयान जारी करे छॾियो आहे, जंहिं मूजिबि व्याज जी शरह में 150 बेसिस पॉइंट्स घटिताई कई वई आहे। स्टेट बैंक 1.5% घटिताई खां पोइ व्याज जी शरह 22% मां घटाए 20.5% करे छॾी आहे। ताज़ी घटिताई मुल्क में 4 वरहनि दौरान व्याज जी शरह में थींदड़ पहिरीं घटिताई आहे। स्टेट बैंक जो चवणु आहे त व्याज जी शरह में घटिताई जो फ़ैसिलो अॼु थींदड़ मॉनिटरी पॉलिसी कमेटी जे इजलास में कयो वियो। इजलास में नोट कयो वियो त उमेदुनि मूजिबि फेबरवरी खां महांगाई में घटिताई आई आहे ऐं मई जे महीने जो आउट टर्न उमेदुनि खां वधीक बहितर रहियो। वाज़िह रहे त मुल्क में जून 2023 खां व्याज जी शरह 22% ते बरक़रार हुई। नाज़रीन, चोनिया में शहीद कैप्टन फराज इलियास जी जनाज़े नमाज़ अदा करण बाद संदसि फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई। पाक फ़ौज जे कैप्टन मोहम्मद फराज इलियास लकी मरबत में शहादत माणी हुई। जनाज़े नमाज में वज़ीर आज़म शहबाज शरीफ भी शिरकत कई। मुहूर्त में शहीद थियल पाक फौज जे कैप्टन मोहम्मद फराज इलियास जी जनाज़े नमाज़ चूनिया में अदा कई वई, जंहिंखां पोइ संदसि फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई। जनाज़े नमाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पाक फौज जे ऑफिसरनि तोड़े जवाननि शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीदनि जे घर भातियुनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कयो ऐं शहीद जे जनाज़े खे कुल्होप ॾिनो। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो त शहादत जो रुतबो अल्लाह ताला कंहिं खे बख़्शींदो आहे। कैप्टन फराज जो रत ज़ाया न वेंदो। कुरान पाक गवाही ॾिए थो त शहीद ज़िंदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीद कैप्टन जे घर भातियुनि सां मुलाक़ात करे ताज़ियत जो इज़हार कयो ऐं वज़ीर आज़म ॻोठ जो नालो शहीद कैप्टन फराज इलियास जे नाले सां वाॻे छॾियो। वज़ीर आज़म या शहबाज शरीफ चयो त मुल्क मां दहशतगर्दनि जूं पाड़ूं पटियूं वेंदियूं ऐं पाकिस्तान जे दुश्मननि जो मुकमिल ख़ात्मो आणे पोइ सुख जो साह खणंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडारी जे भाउ खे 1 करोड़ रुपयनि जो चेक ॾिनो वियो। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो आहे। सिंध हुकूमत ॾुखियल कुटुंब सां गॾु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण नसरुल्लाह गडानीअ जे क़त्ल खे सहाफ़त जे आज़ादीअ ते वार करार ॾींदे चयो आहे त हिकु अहिड़ी सोच मौजूदु आहे जेका इज़हार जे आज़ादीअ खे दॿाइणु चाहे थी। सिंध सरकार सहाफ़ियुनि सां गॾु आहे। शहीद नसरुल्लाह गडानी साहब, जिनको चंद हफ्तों कबल घोटकी में शहीद किया गया, ये वाक़या उसी एक सोच की कड़ी है जो कि आज़ादी सहाफ़त को दबाना चाहती है, जो सच कहने नहीं देती, सच सुनने नहीं देती, सच दिखाने नहीं देती। और हुकूमतों का काम है कि उस सोच का मुकाबला करना। कि पाकिस्तान में सबसे ज़्यादा अगर कोई सियासी पार्टी बुर्दबार है, जो टॉलरेंस रखती है, जो बर्दाश्त रखती है, जो सहाफ़त के लिए भी काम करती है, मीडिया की आज़ादी के लिए भी काम करती है और सहाफ़ियों के लिए भी काम करती है, पाकिस्तान पीपुल्स पार्टी है और कोई जमात नहीं है। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त नसरुल्लाह गडानी जे क़त्ल ते ॾुखार आहियूं। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो उन सोच जी कड़ी आहे जेका सहाफ़त जे आज़ादीअ खे दॿाइणु चाहे थी। उन सोच बाबति हर को ॼाणे थो ऐं इहा सोच सॼी दुनिया में आहे। उन सोच जो ॼमी मुक़ाबिलो करणु हुकूमतुनि जो कमु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त घोटकी पुलिस ऐं DIG सखर जे कोशिशुनि सां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तो वज़ीर दाखिला ज़िया लंजार साहब ने उस वक्त उनसे वादा किया था कि मैं आपसे वादा करता हूँ कि हफ्ते के अंदर हम उनके पूरी कोशिश करेंगे कि उनके कातिलों को गिरफ्तार करें। अल्हम्दुलिल्लाह घोटकी पुलिस ने और DIG सखर ने मिलके कोशिश की, उससे 3 इस वक्त लोग जो है वो अरेस्ट किए गए हैं। जेको बि जवाबदार हूंदो उनखे बख़्श न कयो वेंदो। शहीद नसरुल्लाह गडानी केस जी शफ़ाफ़ जांच कई वेंदी ऐं उन हवाले सां मीडिया खे बाख़बर रखियो वेंदो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु हो त अॼु शहीद सहाफ़ीअ जे वारसनि खे वॾे वज़ीर जे हिदायतुनि ते 1 करोड़ रुपयनि जो इमदादी चेक ॾेई रहिया आहिनि। पैसा शहीद जे वारसनि जो ॾुख ख़तमु नथा करे सघनि। शहीद जे घर भातियुनि सां दिली हमदर्दी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इमेज ख़राब करण लाइ मुंहुं हलाई हुई, पर अॼु बि पीपल्स पार्टी सहाफ़ियुनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाए बीठल आहे।
पाकिस्तान में सभिनी खां वधीक तहमुल ऐं बर्दाश्त जो मुज़ाहरो करण वारी ऐं कलम धणियुनि लाइ कमु करण वारी पार्टी रुगो पीपल्स पार्टी आहे। पीपल्स पार्टी सहाफ़त जे आज़ादीअ लाइ सभ खां वधीक आवाज़ उथारींदी रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त सहाफ़ी नसरुल्लाह गडाणीअ खे गोलियूं लॻियूं त पुलिस तुर्त पहुची खेसि अस्पताल मुंतक़िल कयो ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे 5 मिंटनि अंदरि ख़त लिखी सनस आगा खान अस्पताल मां इलाज कराइण जो चयो, पर ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ जॾहिं सहाफ़ी भाइरनि सिंध असेंबली में एहतिजाज कयो त उन वक़्तु मूं ऐं घरू वज़ीर यकीन ॾियारियो हो त शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। क़त्ल जो जेको बि ज़िम्मेवार हूंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त पंजाब में इज़त खे छीहो रसाइण वारो जेको बिल आंदो वियो आहे पीपल्स पार्टी उन जो हिसो न आहे। पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ पंजाब जे गवर्नर उन बिल ते सही न आहे कई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध में सहाफ़ियुनि जे हवाले सां जेके बि वाक़िया थिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सिंध हुकूमत शहीद वली बाबर, शहीद अज़ीज़ मेमन, शहीद नसरुल्लाह गडाणीअ जा कातिल गिरफ़्तार कया ऐं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाण शहीद जान मोहम्मद महर जे घर वियो। हुन चयो त सिंध पुलिस शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जे वेझो पहुची चुकी आहे। थी सघे थो त जल्द इहा ख़बर अची वञे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पर्सनली पूरी पार्टी के साथ शहीद जान मोहम्मद महर के घर गए। मैं भी उसमें शामिल था जब हम उस गए थे, वहाँ पर भी कमिटमेंट थी। अभी मुझे रिसेंटली ये रिपोर्ट आ रही है कि हमारी पुलिस बहुत करीब है इस केस तक पहुंचने में। हो सकता है कि जल्द आपको ये खुशखबरी भी आ जाए कि शहीद जान मोहम्मद महर के कातिल जो है वो भी गिरफ्तार हो जाए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त उत्तर सिंध में अमन अमान जी सूरत हाल में बहितरी लाइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, घरू वज़ीर ऐं IG सिंध बहितरीन कोशिशूं करे रहिया आहिनि। कराचीअ में सेफ सिटी प्रोजेक्ट जे ॿिए मरहले जे लाइ रक़म जारी कई वई आहे। हुन चयो त मंशियात ख़िलाफ़ सॼी सिंध में क्रैक डाउन जारी आहे। अॼु कराची ऐं हैदराबाद में मंशियात फरोश पकड़िया विया आहिनि। हैदराबाद मां मंशियात जो वॾो डीलर ऐं 15 सालनि खां गिरफ़्तारीअ खां बचंदड़ मंशियात जो मास्टर माइंड गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार खे मंशियात जी दुनिया जी नानी सम्झो वेंदो हो ऐं आइस ऐं क्रिस्टल जो तमामु वॾो डीलर हो। सिंध असेंबली शहरी मिल्कियत टैक्स तरमीमी बिल ऐं सैफी बुरहानी यूनिवर्सिटी जो बिल मंज़ूर करे वरितो। सिंध जे घरू वज़ीर सिंध असेंबली खे ख़िताब कंदे चयो आहे त कराची में स्ट्रीट क्राइम में घटिताई अची वई आहे। सिंध असेंबली शहरी मिल्कियत टैक्स तरमीमी बिल ऐं सैफी बुरहानी यूनिवर्सिटी जो बिल गॾियल इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर सैयद अवैस कादिर शाह जी सदारत हेठि थियो। इजलास दौरान मुखालिफ़ धुर जे अॻवान अली खुर्शीदीअ जे कराचीअ में स्ट्रीट क्राइम बाबति ध्यानु छिकायो नोटिस जो जवाबु ॾींदे घरू खाते जे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त सिंध हुकूमत पारां शहर में अमन अमान खे बहितर करण लाइ सेफ सिटी मनसूबे ते कमु शुरू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद ऐं सखर टूल प्लाज़ा वटि कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि जिन सां गाॾियुनि जी सुञाणप थी वञे थी। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणो त कराची में हिन वक़्तु स्ट्रीट क्राइम जी वारदातुनि में घटिताई अची वई आहे। फुर दौरान शहीद थी वियल शहरनि जे पोयरनि जी माली इमदाद बि कई वेंदी। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वधीक चयो त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल ऐं मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि चवणो हो त शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल वारी वारदात में इस्तेमालु कयल गाॾी ऐं ॿियूं शाहिदियूं पिणु हथु कयूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत कातिलनि खे अंजाम ताईं पहुचाईंदी। उन खां अॻु झंगली जीवत ऐं ॿेले खाते बाबति पुछियल मुख़्तलिफ़ मेंबरनि जे सुवालनि जा जवाब ॾींदे पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐवान खे ॿुधायो त सिंध में गुज़िरियल कुझु सालनि खां मरहलेवार लखें ॿूटा ऐं तिमर जा वण पोखिया विया आहिनि। संदसि चवणो त सिंध में गुज़िरियल 3 सालनि दौरान हिकु अंदाज़े मूजिबि 20 लख परदेसी पखी महिमान थी आया। हिकु मेंबर जे सवाल जो जवाबु ॾींदे सूबाई वज़ीर ऐवान खे ॿुधायो त सिंध में पखियुनि जी शिकार लाइ बाक़ाइदे लाइसेंस जारी कया वञनि था। पखियुनि जे गैर क़ानूनी शिकार ते पाबंदी लॻल आहे ऐं गैर क़ानूनी शिकार कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई पिणु कई वञे। इजलास दौरान पब्लिक अकाउंट्स कमेटी, घरू खाते बाबति स्टेंडिंग कमेटी समेत 35 स्टेंडिंग कमेटीज़ लाइ निसार अहमद खोड़ो, फरार टालपुर ऐं ॿियनि जा नाला तजवीज़ कया विया। उन खां अॻु शहरी मिल्कियत टैक्स तरमीमी बिल ऐं सैफ बुरहानी यूनिवर्सिटी जो बिल गॾियल इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कया विया। इजलास दौरान पीपल्स पार्टी जी MP हीर सोहू जे गैस जी लोड शेडिंग ते पेश कयल मुहमलीअ वारी रिथ ते अरबा ॾींहुं
बहस कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह मुलाक़ात करे मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां तवन्नाई ऐं प्लानिंग एंड डेवलपमेंट जे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु खाते जा अहम अमलदार बि मौजूद हुआ। उन मौक़े ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जी कारकर्दगी ऐं मुस्तक़बिल जे मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ॿिए पासे अवा खे ॿुधाईंदा हलूं, सिंध में रजिस्टर्ड 31 ख़ानगी सिक्योरिटी कंपनीज़ जा लाइसेंस रद्द कया विया आहिनि। घरू वज़ारत पारां जमा करायल ऑडिट में 31 सिक्योरिटी कंपनीज़ मथां कानून जी भञकिड़ी जा इल्ज़ाम साबित थिया आहिनि। सिंध में रजिस्टर्ड 31 ख़ानगी सिक्योरिटी कंपनीज़ जा लाइसेंस रद्द किया विया आहिनि। घरू वज़ारत पारां जमा करायल ऑडिट में 31 सिक्योरिटी कंपनीज़ मथां कानून जी भञकिड़ी जा इल्ज़ाम साबित थिया आहिनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे हुकुम ते ख़ानगी सिक्योरिटी एजेंसीज़ जी ऑडिट हलंदड़ आहे। गॾियल तौर ते सिंध में 297 ख़ानगी सिक्योरिटी कंपनीज़ कमु कनि थियूं। मिलियल ॼाण मूजिबि सिंध में 31 ख़ानगी सिक्योरिटी कंपनीज़ जा लाइसेंस रद्द किया विया आहिनि। संदन ख़िलाफ़ कानून जी भञकिड़ी जा इल्ज़ाम बि साबित थिया आहिनि। लाइसेंस रद्द थियल ख़ानगी सिक्योरिटी कंपनियुनि में बॉडीगार्ड सर्विस प्राइवेट लिमिटेड बि शामिल आहे। अल्बाइन सिक्योरिटी सर्विस लिमिटेड, कैपिटल टेक्नो सिक्योरिटी कंपनी जा बि लाइसेंस रद्द किया विया आहिनि। स्टील सिक्योरिटी तहफ़ुज़ मैनेजमेंट, वाइटल सिक्योरिटी, नेशनल आर्मर, ग्लोबल रेस्पॉन्स सर्विसेज, गारमेंट गार्ड मैनेजमेंट सर्विसेज जा बि लाइसेंस रद्द किया विया। हतब सिक्योरिटी सिस्टम, हुमायूं ट्रांसपोर्ट एंड सिक्योरिटी, इंफ्रा सिक्योरिटी सर्विसेज, मैग्नेट सिक्योरिटी सर्विसेज, मेरिट सिक्योरिटी सर्विसेज जा लाइसेंस बि रद्द थी विया आहिनि। जॾहिं त मॉडल सिक्योरिटी सर्विसेज, पाक वतन सिक्योरिटी जा बि लाइसेंस रद्द किया विया। बॉडीगार्ड सिक्योरिटी सर्विस, डी फेडेक्स सिक्योरिटी कंपनी, गार्ड मैनेजमेंट सर्विस, गार्ड्स मैन प्राइवेट लिमिटेड, लायंस सिक्योरिटी सर्विसेज, मारवेक्स सिक्योरिटी सर्विसेज, मीरान सिक्योरिटी सर्विसेज, मेरिट सिक्योरिटी सर्विसेज, मॉडल सिक्योरिटी सर्विसेज, आसपरी सिक्योरिटी मैनेजमेंट, सिक्योर फोर्स प्राइवेट लिमिटेड, सूरेन सिक्योरिटी सिस्टम, स्टील सिक्योरिटी तहफ़ुज़ मैनेजमेंट, हयात सिक्योरिटी सर्विस, इमरत सिक्योरिटी सर्विस, एमसीबी एम्प्लॉइज सिक्योरिटी सर्विस, 24 सिक्योरिटी ऐं ट्राइवा सिक्योरिटी सर्विस जा लाइसेंस बि रद्द किया विया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे टियों भेरो वज़ीर आज़म थियण ते वाधायूं ॾिनियूं। मुस्लिम लीग नून जे सदर मियां नवाज़ शरीफ़ समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते ट्वीट कयो त नरेंद्र मोदी खे टियों भेरो वज़ारत उज़्मा जो उहिदो संभालण ते वाधायूं पेश कजनि थियूं। नवाज़ शरीफ़ चयो त भारत में ताज़ो थियल चूंडनि में पार्टी जी कामयाबी तव्हां जी क़यादत ते भारतीय अवाम जे भरोसे जी अकासी करे थी। नवाज़ लीग सदर ट्वीट में मोदी खे चयो त अचो नफ़रत खे उम्मीद में बदिलायूं ऐं ॾखण एशिया जे 2 अरब माण्हुनि जी क़िस्मत बदिलाइण लाइ इन मौक़े मां फ़ाइदो वठो। ॿिए पासे तवन्नाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सिंध में सिपरा पावर जनरेशन, डिस्ट्रीब्यूशन ऐं ट्रांसमिशन जे हवाले सां मुकमल बाइख्तियार इदारो हूंदो आहे। सॼे मुल्क जे सूबनि में इहो पहिरियों ख़ुदमुख्तियार इदारो हूंदो जेको नेपरा जे मुक़ाबले में पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो। तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सदारत हेठि सेपरा जी कानून साज़ी जे हवाले सां इजलास थियो, जंहिंमें लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते सेक्रेटरी तवानाई मुसद्दिक़ अहमद ख़ान ऐं मेंबर नेपरा रफ़ीक अहमद शेख मौजूदु हो। सेक्रेटरी तवानाई ऐं नेपरा मेंबर तवानाई बाबति सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन दौरान सूबाई वज़ीर कानूननि जे हवाले सां मुख़्तलिफ़ सवाल बि कया। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु हो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन मूजिबि असीं हर उन फ़ैसिले सां गॾु आहियूं जंहिंसां आवाम खे रिलीफ मिली सघे। हर उन फ़ैसिले जी हिमायत कबी जेको आवाम जे उमीदनि मूजिबि हूंदो। सैयद नासिर हुसैन शाह चयो त सेपरा बोर्ड ठाहिण जो मक़सदु आवाम खे सस्ती बिजली फ़राहम करणु आहे। सेपरा जी क़याम ऐं तय कयल बिजली जे टैरिफ सां 30 खां 40 सैकड़ो बिजली सस्ती मिली सघंदी। SSP क्यामाड़ी जो चवणु आहे त गुज़िरियल राति सईदाबाद वारे इलाइक़े में मारिजी वियल दहशतगर्द जो तालुक़ पाबंदी मिलियल तंज़ीम तहरीक तालिबान सां हो जेको भताखोरी नेटवर्क हलाईंदो हो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP क्यामाड़ी ॿुधायो त पुलिस ॻुझे इदारे सां गॾिजी कार्रवाई कई। मुक़ाबले दौरान वापारियुनि खां भत्तो वठंदड़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम जो हिकु दहशतगर्द मारिजी वियो, जंहिंजी सुञाणप सादिक उर्फ़ बिलाल ऐं कारी उर्फ़ अफ़गानी तौरु कई वई आहे।
SSP चयो त मार्जिवल डोहारी जो तहरीक तालिबान अफगानिस्तान जो कमांडर सां राब्तो हो जेको तहरीक तालिबान जे कमांडर असमद उर्फ मसूद जो वेझो दोस्त हो। SSP खे अमाड़ी ॿुधायो त दहशतगर्द कराची में नौजवाननि खे TTP में शिरकत लाइ बि उकसाईंदो रहंदो हो। PCB चेयरमैन मोहसिन नकवी चयो आहे त क़ौमी टीम खे नंढी न वॾी सर्जरी ज़रूरत आहे। T20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम जी भारत हथा शिकस्त खां पोइ PCB चेयरमैन चयो त पाकिस्तानी क्रिकेट पंहिंजी कारकर्दगी जे हेठे सतह ते आहे। असांजो सभ खां वॾो चैलेंज टीम जी कारकर्दगी बहितर करणु आहे। मोहसिन नकवी चयो त पाकिस्तान क्रिकेट टीम खे दुनिया जी बहितरीन टीमुनि मां हिकु बणाइणो आहे। इहो चङी रीति ॼाणियूं था त छा हली रहियो हो ऐं शिकस्त जा सबब कहिड़ा आहिनि। भारत ख़िलाफ़ शिकस्त हर लिहाज़ खां मायूस कंदड़ हुई। यादि रहे त पाकिस्तानी टीम खे T20 वर्ल्ड कप जे पहिरीं 2 मैचुस में ई शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। पहिरियां अमरीका ऐं हाणे भारत खां शिकस्त मिली आहे। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि लाइ विज़िट कंदो आवाज़ TV.tv ॾिसंदा रहो। आवाज़ में